हैदराबाद में छितन कुतन 9 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, पर म्यूनिसिपल इंतजामिया अघोर निंड मां न जागी सघी। छितन कुतन लतीफ़ाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 मासूम ॿारनि समेत 9 ॼणनि खे ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। शहरीन म्यूनिसिपल कमिश्नर ऐं मुलाज़िमनि मथां 3 मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल कराए छॾिया। पहले आप माजी में चले जाएं तो इनकी एक बहुत बड़ी बल्दिया हैदराबाद की एक टीम हुआ करती थी, जिसमें मकामी इंतजामिया भी शामिल होती थी। तो इस तरह के वाक़यात नहीं होते थे। अगर होते भी थे तो जो बल्दिया वाले थे वो कुत्तों को उठा के ले जाते थे, तो वो कुत्ते होते ही नहीं थे। अगर होते भी थे तो उनको वैक्सीन की जाती थी ताकि वो कुत्ते पागल ना हों। अब ना तो वैक्सीन है, ना वो काम करने वाले लोग हैं, ना इंतजामिया है, ना बल्दिया वाले लोग हैं। और अगर अब वो बेचारे अस्पताल जाते हैं तो वहाँ वैक्सीन नहीं मिलती। तो आप ये बताएं कि गरीब आदमी अगर जाए तो जाए कहाँ? ये हैदराबाद में या आसपास जामशोर में कुत्तन जो तमाम घणो आज़ार है। असां कई दफ़ा डीसीज़ के कमिश्नर्स के लिखी चुका आहियूं, पर अॼु ताईं उनजो को बि खुर्तेल न निकितो आहे। ऐं तक़रीबन जिथे बि असांजा वञनि था पेशेंट्स वग़ैरह, उन्हनि खे मेडिसिन चङी तरह नथी मिले। असांजी आला अख्तियारनि खे इहा गुज़ारिश आहे त बराए महिरबानी इन्हनि जो कुत्तनि जे लाइ को हल कढनि। लतीफ़ाबाद के अंदर 9 बच्चों को कुत्ते ने काटा है, जिसमें से मेरा कज़न भी उसमें शामिल है। तो गवर्नमेंट से ये इत्तला है कि हमारी कि कुत्तों पे एक्शन उठाया जाए और उसकी वैक्सीन दस्तयाब की जाए। कुत्तन के जेके मरे वञे ताकि माना ये ख़त्म थिए ये कम ऐं माण्हुनि खे रिलैक्स मिले। कुत्ता जेके आहिनि इन्हनि खे जेको आहे मारायो वञे या ज़हर ॾिनो वञे, ही जेके आहिनि ग़रीबनि छोकिरनि खे पटेनि था। त कुत्तनि खे मारायो वञे या उन्हनि खे ज़हर ॼारायो वञे। जे वटि डॉक्टर जे खाधल वञूं था, डॉक्टर चवंदा ॿिए हंधि दवाऊं वठी अचो। हाणे असां ग़रीब मिस्किन कहिड़े पासे वञूं? शहरीन जो चवणु आहे त हैदराबाद जी बल्दिया इंतजामिया वटि करोड़नि रुपयनि जो बजट हुजण बावजूदि हिकु पासे अवामी भलाई जा कम रोलड़े जो शिकार आहिनि, त ॿिए पासे शहरीन ऐं मासूम ॿारनि खे छितन कुतनि खां बि महफ़ूज़ नथा रखी सघनि। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।